दोस्तों भावरो साथियों अस्सलाम वालेकुम जी एस अॼु तव्हां सां मुखातिब आहियां छो त हीअ तारीख़ी सिंध जी जदोजहद जेका पाकिस्तान ठहण खां वठी अॼु ताईं अहिड़े ताक़तवर नमूने सिंध जे नंढे वॾे बचे औरत मर्द ऐं हर तबिके जे माण्हूअ शहरी ॻोठाणे जंहिं सिंध खे बचाइण लाइ ख़ुशूसन सिंधू नदीअ खे बचाइण ऐं सिंध जूं ज़मीनूं बचाइण लाइ जेको आवाज़ उथारियो उहो सिंध जे वेझर जी तारीख़ में सदीअ में नथो मिले। उनजो सबबु इन करे जो रियासत ऐं हुकूमत असांखे बंदि गलीअ में विझी छॾियो सिंध जे माण्हुनि खे त हिकिड़े पासे मौत आहे ॿिए पासे ज़िंदगी आहे। उन करे इन ताक़तवर जदोजहद ते मुबारकबाद ॾींदे जिन साथियुनि जिन तबिकनि जदोजहद कई जंहिंमें सियासी पार्टियुनि जो मुख्य किरदारु रहियो उन में मुख़्तलिफ़ इतिहाद या अकेले सिर जिन जमायतुनि पंहिंजो किरदारु अदा कयो। असां उन में सिंधू दरिया बचायो तहरीक, एंटी कैनाल एक्शन कमेटी, दरिया बचायो मुशावरती काउंसिल, शागिर्दनि जो इतिहाद, डॉक्टरनि जो इतिहाद, वकीलनि जो इतिहाद ऐं सॼे दुनिया में बि रहंदड़ सिंधियुनि खे कंहिं न कंहिं नमूने सां नेटवर्किंग कईसूं ऐं पंहिंजो आवाज़ सिंध, पंजाब, इस्लामाबाद थोरे मुल्क खां ॿाहिरि पहुचायोसीं सिर्फ़ु इन लाइ त जीअं सिंध खे बचाए वठो, सिंधू नदी खे बचाए वठो। पहिरें फेज़ में जंहिं नमूने सां इख़्तिताम थियो ऐं असांजे वकील भाउरनि कहिड़े मज़बूत नमूने सां उनजो इनिशिएट कयो ऐं उन सां गॾु कीअं सियासी जमायतुनि सभिनी साथ ॾिनो, न सिर्फ़ु सियासी जमायतुनि पर सिंध जे नंढे बचे उन में लखनि जी तइदाद में शिरकत करे उते बबरलो ते जेको वॾो धरणो लॻो उहो ऐं सिंध में ॿियो बि कुंड कुड़छ में नंढा नंढा धरणा जिते किथे लॻाए छॾिया। इन करे त 6 महीना पुरम जदोजहद कानून जे अंदरि जदोजहद कई वई पर इन जो नोटिस न वरितो या उन ते संजीदगी न वरिती, पोइ कानून टोड़ पर पुरम जदोजहद थी जेका ख़ुदि तारीख़ जो हिकिड़ो हिसो थी वई आहे। पर उन जदोजहद जेका असांखे ताक़त बख़्शी आहे, सिंध जे माण्हूअ खे में ॿधी पैदा कई आहे, मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ पिनी सिंधी क़ौम ऐं सिंध खे पंहिंजे वतन जे लाइ जीअं गॾियल जदोजहद कई शहरनि ॻोठनि में, उहा साराह जोगी। इन ॿधीअ खां डिॼंदे उहे बेनिफिशरी जेके असांजा पीपुल्स पार्टी नून लीग जी हुकुमरानीअ जा करप्ट पॉलिटिशियंस, सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी, हितां जा बेईमान कारोबारी माण्हू ऐं ग़ैर मुल्की कॉर्पोरेट कल्चर जा माण्हू जिन जो ही गॾियल प्रोजेक्ट आहे ऐं SIFC शिकल में सॼे सूबनि जी मिल्कियत गॾु करे उन ते पंहिंजा मुस्तक़बिल जा 30-40 सालनि जा मनसूबा ठाहे वेठा आहिनि जंहिंजे नतीजे में मुल्क जी तरक़ी न पर उन्हनि कंपनियुनि जी तरक़ी थींदी ऐं हितां जा मुस्तक़िल रहायशी कहिड़े सूबे में हुजनि उन्हनि उहे पंहिंजे मिल्कियत खां महरूम थींदा ऐं उनजा ईंदड़ नसुल तंगी ऐं मुफ़लिसी में गुज़ारींदा। इन अहिड़े क़िस्म जे प्रोग्रामनि लालची माण्हुनि खे शिकस्त खे ॾिसी हुननि नई साज़िश कई ऐं मार्च जे महीने में पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी क़यादत खे चयो त वञो एहतजाज करियो, जलसा करियो ऐं नओं वर्जन ॾियो त इहा जदोजहद मुल्क दुश्मननि ऐं वफ़ाक़ दुश्मननि जी आहे। हलाए जलसा कया, ॿिया कया पर माण्हुनि जी उन्हनि पज़ीराई न मिली त साॻे वक़्त ते हुकुमरान सियासी जमायत पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं उन जी सहकारी कंपनी सरकार हुननि वरी उन सभिनी में पंहिंजो जाली ग्रुप्स विधा, उहे आबादगारनि में बि उहे ठग जेके हुन जा इतिहादी विधऊं के वकीलनि में जेके जेन्युइन वकील जेके आख़िर ताईं अॼु बि इस्तक़ामत सां बीठा आहिनि उन्हनि में बि पंहिंजा छाड़ता विझी ऐं उनखे सबोटेज करण जी कोशिशि कयूं। जॾहिं त पहिरीं मञूं न थिए, पोइ कूड़ पे ॻाल्हायूं, पोइ सदर, वज़ीर आला, वज़ीर असेंबली जेको या कोर्ट जाली वकील पंहिंजा पैदा करे जेको वर्जन ॾिनो सिंध जे माण्हुनि उनखे रद्द करे छॾियो। उन करे सिंध जे माण्हूअ में हिन वक़्त ते सही ऐं ग़लति जी सुञाण अचे पई ऐं ग़लति पंहिंजे सुफ़ुनि में बीठल खे छांटी था करे छॾी। इन सॼे खे ज़हन में रखंदे
हाणे किरियल हरकतुनि ते आया ऐं उहो तव्हांखे मोरे में नज़र आयो। मोरे में हथरादू सरकारी मशीनरी इस्तेमालु करे ऐं उते पुरम एहतजाज कंदड़नि ते गोलियूं हलायूं, उन्हनि ते तशद्दुद कयूं। वरी जीअं 4 साल अॻे बैरिया टाउन में जीअं ड्रामो कयो हुओ बाहि ॾेई ऐं गेटनि खे बाहि ॾेई पुरम जिदोजहद ते 29 केस पहिरीं, पोइ 3 केस, 32 केस करे असां ते दहशतगर्दीअ जा ऐं पुरम सियासत जेका कराची जी ज़मीनूं बचाइण जी हुई उन खे पुरतशद्दुद करे ऐं अवाम खे उन मां परे कयो वियो। उन सॼी साज़िश ते वफ़ाक़ दुश्मन था कनि। हीउ सॼो ड्रामो मार्च खां वठी हले पियो। मुख़्तलिफ़ जायुनि ते वफ़ाक़ दुश्मन ऐं मुल्क दुश्मन ऐं मुख़्तलिफ़ करार ॾियारे ऐं हीअ साज़िशूं कनि था। ऐं मोरे वारे वाक़े खे जेकॾहिं तव्हां तफ़सीली ॾिसंदव त उते ईअं थियो त जीअं बैरिया जा गेट सड़ायूं, ईअं हिते हिकिड़ी जाइ खे कूड़ियूं पायूं ॾियारे, उते ई हवाई फायरिंग करे पोइ सिधियूं गोलियूं उन्हनि पुरमन एहतजाज कंदड़नि ते हलायूं वयूं। ऐं वरी मीडिया में ॾिनो वियो त हिते हमिलो थियो आहे, जेको वॾो हिकिड़ो ड्रामो ऐं कूड़ हो ऐं सच हुयो आहे त इन हमले में ज़ख़्मी, गोलियूं खणींदड़, धक खाईंदड़ उते जा मक़ामी शहरी नज़र पिया अचनि, पर गोलियूं जेके बि लॻल हुअनि सभु उन्हनि खे लॻल हुअनि। हुननि जे कंहिं बि माण्हूअ खे, पुलिस खे गोलियूं न, पर जॾहिं उन्हनि खे आईंदनि खे वीचारनि पुरम माण्हुनि खे गोलियूं हयूं त उन में रिएक्शन में के 4 लठियूं लॻियूं हूंदियूं, यानी उहे बि रस्ते तां लठियूं खणी ऐं उहे बेयारो मददगार कारकुन विढ़िया ऐं पंहिंजो बचाव कयो अथनि। उन करे ऐं उन खां पोइ हाणे जुलूस कढणु शुरू कया अथनि त बाबा ही मुल्क दुश्मननि जे ख़िलाफ़ आहे। असीं था चऊं रियासती इदारनि खे, असीं हुकुमराननि खे था चऊं, फेडरल गवर्नमेंट खे था चऊं, प्रोविंशियल गवर्नमेंट खे था चऊं, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे साथियुनि खे था चऊं, दोस्तनि खे, त महिरबानी करे इहा साज़िश जेका तव्हां सची आहे इहा फेडरेशन लाइ सुठी कान्हे ऐं सिंध लाइ नुक़सानकार आहे। इहा पुरम सियासी जिदोजहद जेका सिंधू दरिया ते 9 कैनालनि कढण जे ख़िलाफ़ आहे, कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ आहे, नई ज़मीनूं कमांड एरिया में ॾियण जे ख़िलाफ़ आहे। न सिर्फ़ु ज़रई पर कमर्शियल बुनियादनि ते बि हितां जूं जेके ज़मीनूं ॾियण जा प्रोग्राम आहिनि ऐं सरकारी खपाए ऐं उन मां पैसा कमाइण जा प्लान आहिनि, उन्हनि सभिनी जे ख़िलाफ़ इहे जिदोजहद आहे। उनजे करे माइंस मिनरल्स हुजनि, ज़मीनूं हुजनि, पाणी हुजे, समुंड हुजे, इन सॼे ऐं सामूंडी पट्टी हुजे, इन सॼे खे विकिरे खां बचाइण लाइ हीअ जिदोजहद आहे। असां चऊं था सिंधी माण्हुनि खे त असांखे असांजो साथ ॾियो त जीअं नई सिंध ॾेई सघूं। छो त माज़ीअ में 77 सालनि में हिकिड़ा सिधी तरह सां मार्शल आई आहे, ॿी जेका सिविलियन आई आहे उहा बि उन बंदूक जे साए मां आई आहे। असीं था चऊं त सभु इदारा पंहिंजे हदुनि में कमु कनि, सियासत में इंसाफ़ ऐं ईमानदारीअ सां हलण जो रस्तो आहे, नज़रिए जे तरीक़े सां रस्ते हलण जो रस्तो आहे, शफ़ाफ़ इलेक्शन जे ज़रिए हुकुमरानी जो तरीक़ो आहे। इहो तरीक़ो न आहे त जाली इलेक्शन्स ऐं कारोबार में मुख़्तलिफ़ सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी जा माण्हू हुजनि त पोइ ही मुल्क कीअं हलंदो? सिंध जो माण्हू या पाकिस्तान जो माण्हू बाक़ी ॿियो छा कंदो? उनजे करे सभु पंहिंजे आइनी हदुनि में कमु कनि, इहो असांजो मोटो आहे। सिंध में करप्ट सियासत खे जेका हथी ॾिनी वई आहे त जीअं उहे सिंध जो विकिरो कनि, इहो सिलसिलो हाणे बंदि थियणु घुरिजे। सिंध जे माण्हुनि खे असीं अपील था करियूं त असांजो साथ ॾियो त नई सिंध अॾियूं। नई सिंध कहिड़ी? जेका जंहिं ते पहिरियों हक़ु सिंध जे माण्हुनि जो हुजे, हिकु ॿियो इंसाफ़ ईमानदारी जो राज हुजे, मेरिटोरियस सोसाइटी हुजे, उन में मुख़्तलिफ़ जेके मुस्तक़िल रहंदड़ हितां जा शहरी आहिनि, जेके सिंधी क़ौम जो हिसो सम्झूं था, उहे कहिड़ी ॿोली ॻाल्हाइनि था, उहे असांजा भाउर आहिनि जेके वतन सां वफ़ादारी था कनि। पर जेके वतन सां वफ़ादारी नथा कनि, वतन जो विकिरो था कनि, पोइ भले उहे 1000 सालनि खां वठी उन्हनि जो नसुल सिंध में रहंदड़ हुजे, उन्हनि खे असीं क़ौमी ग़द्दार सम्झूं पिया ऐं असीं चाहियूं था त इन्हनि जो सफ़ायो थिए सिंध जी सियासत मां। धारियां दलाल थी अचनि था ऐं हुकुमरानी ऐं पैसे जे लालच में अची
पंहिंजे सिंध जो सौदो कनि था ऐं इहो सॼो मुल्क जे मामले ते भाई बलोचिस्तान में KP में ऐं पंजाब में सियासत करणु नथी ॾिनी वञे, आज़ादु सियासत नथी करणु ॾिनी वञे, मादनी वसीला सॼे मुल्क जा विकिरो पिया थियनि ऐं हिते नाजाइज़ किलिंग ऐं मिसिंग पर्सन्स ऐं अञा बि कैदी केतिरा वेठा आहिनि। इमरान ख़ान कैदी वेठो आहे, उते अली वज़ीर वेठो आहे, महारंग वेठी आहे ऐं ॿिया हज़ारे माण्हू आहिनि जेके कैदी आहिनि ऐं ॿियनि ते वरी नवां केस ऐं हमला पिया थियनि। इहो सॼो ड्रामो ख़तमु थियणु घुरिजे। अचो त सॼे मुल्क खे नए सिर बहितर करण लाइ पुराणे 77 सालनि जे किचिरे खे ख़तमु करियूं। जेको पंहिंजे हदूं क्रॉस करे या करप्शन मुलविस थिए उन्हनि खे कड़े एहतसाब जे ज़रिए सिधो कजे। जंहिं मुआशिरे में सज़ा ऐं जज़ा जो मामिलो न हूंदो उहो मुल्क तरक़ी न करे सघंदो। उन करे आउं सम्झां पियो त सिंध जी तहरीक ते वधे पई। असांखे उमेद आहे त असांजा वकील भाउर जिन जुरत करे बबरलो में ही कदम खयो, बावजूदि इन जे त उन में सरकारी एजेंट बि आया पर उहे कामयाबु न थिया ऐं सिंध जे लखे माण्हुनि सां गॾिजी ऐं सिंधु दरिया ते अचंदड़ स्कीमुनि खे वक़्ती तौर ते पोइते कयूं। पर इंशाअल्लाह अॻिते ज़मीनुनि जी तहरीक ऐं कैनालनि खे मुस्तक़िल ख़तमु करण जी तहरीक असांजी सभिनी तबक़नि जी, आबादगारनि जी, वकीलनि जी, सियासी माण्हुनि जी, सिविल सोसाइटी जी, नौजवाननि जी, शागिर्दनि जी हिकिड़ी गॾियल ताक़तवर तहरीक थींदी जेका ज़मीनुनि वापसि कराइण लाइ असांजो सिंध हुकूमत ते सिंध असेंबली ते दबाव हूंदो। सदर जीअं एग्ज़ीक्यूटिव पावर जे ज़रिए ही कैनाल खे अप्रूवल ॾिनी, एग्ज़ीक्यूटिव पावर जे ज़रिए उहो ख़तमु करे।